कोहिस्तान जे धरतीअ ते जिते मूं ॻाल्हि कई त जनाब मलिक चंगेज़ ख़ान कोहिस्तान जे अवाम खे हिकिड़ी आवाज़ जी ताक़त ॾिनी, सुजागी जो सॾु ॾिनो, हिकिड़ो वॾो पावर ॾिनो, वॾी ताक़त ॾिनी, उते अवामी रूप ॾिनो। उते सरदार आरब ख़ान बिरहमाणी जंहिंजो वालिद सरदार साले मोहम्मद बिरहमाणी तमामु हिकिड़ी अज़ीम हस्ती हुया, अॼु असांजे दरमियान में न आहिनि, पर तव्हां यकीन कयो हुन जी सचाई, हुन जी सखावत, हुन जी सादगी, भिटाईअ सां इश्क, भिटाई जे इल्म सां, हुन जे शाइरीअ सां परख, ॿारहड़ी में रही करे हुन जी महफ़िल सदाईं हिकिड़ी माना भिटाई जे इल्म सां रंगियल रहंदी हुई, ख़ूबसूरत महफ़िल थींदी हुई तमामु। ऐं हुनजो फ़र्ज़ंद आरब ख़ान बिरहमाणी ऐं अॼु हुन कोहिस्तान जे धरतीअ ते पाकिस्तान पीपल्स पार्टी में शामिलु थी, या उन खां अॻु में बि जेका जिदोजहद जी पंहिंजे सिर ते सहरो खयो आहे, जेका राह वरिती आहे, जेको दग वरितो आहे, जेको गस वरितो आहे, जेको पंधु वरितो आहे, जेका कोशिशि वरिती आहे, जेका जाखोड़ कई आहे, जेको खाओड़ी किरदारु हुन रखियो आहे, आउं हुनखे सलाम पेश कयां थो। अॼु मूंखे शाम जो जॾहिं मूंखे ख़ुशख़बरी ॿुधाई त शेख साहब तव्हांजी दावत मिली आहे, असां अचूं था, मूंखे इंतिहाई ख़ुशी थी। सरदार आरब ख़ान बिरहमाणी हाणे असांजे भाउ शाहनवाज़ बुरफ़त जॾहिं ईद गॾिजाणी कई हुई, उन में जेको ख़िताबु कयो उहो एॾो जामशोर जे अवाम खे वणियो। मूं खेसि ॻाल्हि कई त हीअ असांजी जामशोर जी धरती भले हिनखे वॾेर के सिस्टम जे वसीले केतिरो बि पोइते ऐं पसमानदा रखियो वियो आहे, पर हिते जो पढ़ियो लिखियो माण्हू उन शइ खे चैलेंज करे थो, क़बूल नथो करे। ही जुदा ॻाल्हि आहे त हिकिड़े ॾाढ वसीले उनखे ज़ोरीअ जेको थिए थो पियो उहो थिए पियो, पर आरब ख़ान बिरहमाणी ऐं डॉक्टर सिकंदर शोरे साहब जी जेका जिदोजहद आहे उहा अवामी जिदोजहद आहे। असां उन अवामी जिदोजहद जा आशिक़ आहियूं। असांजी महफ़िल में इंतिहाई मानाइती शख़्सियत, असीं जॾहिं थाणो बुला ख़ान वेंदा आहियूं, थाणो अहमद ख़ान वेंदा आहियूं, त असांखे हिकिड़ो थाणो आरब ख़ान बि नज़र ईंदो आहे। असां सभिनी खे पंहिंजे सांभर में सरदार मोहम्मद आरब बिरहमाणी साहब जिन जो चहिरो, हुनजो ख़िदमतूं, हुनजा नक्श निगार, हुनजी दिलि, कुझु ॿुधोसीं, कुझु ॾिठोसीं, पर खेनि त असां न ॾिसी सघियासीं, पर जीअं चइबो आहे त संदन नूर चश्म मूं से ॾिठा माउ, जिनी ॾिठो पिरनि खे तनी संदी काए करे न सघां ॻाल्हिड़ी। इंतिहाई सोबर, संजीदा, नाज़ुक, नफ़ीस, ख़ूबसूरत शख़्सियत जा मालिक सरदार आरब ख़ान बिरहमाणी साहब, ऐं गुज़ारिश कंदुसि त पाण असांजा चीफ गेस्ट जो जेको फ़हिरिस्त आहे हुन में नुमाया आहिनि। ऐं इश्क जे राहुनि मथे कावा ओ भातू न हल तुंहिंजो सबा जहिड़ो ख़राम, सरदार आरब ख़ान बिरहमाणी साहब। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अल्लाह मौत बरहक आहे, पर भिटाई साहब एतिरी जेका दुआ घुरी आहे उहो ॿिनि माण्हुनि लाइ घुरी आहे। भिटाई साहब फरमाए थो त अल्लाह ॿ मरनि, ॿ माण्हू शल मरनि ई न। वॾी ॻाल्हि आहे, का मज़ाक़ कोन्हे, वॾी ॻाल्हि आहे। अल्लाह ॿ मरनि, हिकु सूर्य ॿियो ॾाता, हिकु सखी ऐं ॿियो जेको पंहिंजे वतन, पंहिंजे नंगनि, पंहिंजे दंगनि लाइ विढ़े थो। ॿ माण्हू भिटाए चए थो शल मरनि ई न। अल्लाह ॿ मरनि, हिकु सूर्य ॿियो ॾातार, ही भॻीअ कटक विढ़े हू अड़ियुनि जो आधार। सूर्य जी तलवार भॼी वेंदी आहे त बिना पंहिंजे जान जे सोचण लाइ पोइ वतननि जे ख़ातिर विढ़ंदो रहंदो आहे। तोड़े मथनि बार त बि ॿाहूं ॾियनि ॿियनि खे, भले केतिरे बि तकलीफ़ में हुजनि पर ॿिए खे पोइ ॿांह ॾींदा। आउं सम्झां थो ॿिए खे ॿांह ॾियणु को मज़ाक़ कोन्हे, वॾी ॻाल्हि आहे। ऐं अहिड़नि ई माण्हुनि मां, अहिड़े ई सखी मर्दनि मां हिकिड़ो माण्हू शेख अब्दुल्ला कोहिस्तानी साहब। ऐं शेख अब्दुल्ला कोहिस्तानी खे आउं सम्झां थो त कोहिस्तान जो छा, पर सिंध जो ईदी चवां त मुंहिंजे ख़्याल में इहो रुतबो बि हुन लाइ आउं सम्झां थो त घटि आहे, जेके असां हुनजो ख़िदमतूं ॾिठियूं, जेके ॿुधियूं। अल्लाह करे त असांजा जेके बि हिते घोट आहिनि उन्हनि खे मुबारकबाद पेश कयां थो। असांजा मोज़िज़ महिमान जेके आहिनि उन्हनि खे भलीकार बि चवां थो। असांजी अधी समीना वेठी आहे, उनखे भलीकार। सभ खां पहिरियां आउं थोरो इहा ॻाल्हि ज़रूरु कंदुसि त हीउ प्रोग्राम असांजे लाइ हिकिड़ो सबक़ु आहे। जीअं ख़ालिद चन्ना साहिबु चयो त इहो असां लाइ हिकिड़ो वॾो सबक़ु आहे, इहो असां उत्साह आहे। अगरि असीं सोचूं त दुनिया में काइनात में का बि अहिड़ी शइ कोन थींदी आहे जेका अव्हांखे सबक़ु नथी सेखारे सघे। आउं चवां थो त इहो असां लाइ सबक़ु आहे त असीं बि अॻिते हली अलाह जेके माण्हू ग़रीब आहिनि, मुस्तहिक़ आहिनि, उन्हनि जी मदद कयूं। उनखां अलावा भिटाई साहिब जो हिकिड़ो शेर आहे त ॿुॾंदे ॿूढ़नि खे त हथ क हथ हणनि,
जेॾी महिल माण्हू ॿुॾंदो त हथु हणंदो त का शइ आहे त वञी हुन पार पऊं, ॿुॾंदे ॿोड़नि खे त हथु हथु हणनि पसो लॼ लतीफ़ चए केॾी आहे कखनि बेटा चए थो तव्हां इंसानु हिकु बजे जेको पेर कढण जे पोयां असां में अहिड़ा माण्हू आहिनि ज़ाहिरी ॻाल्हि आहे। ऐं हिकिड़े वण में एतिरी हया आहे जेका ॿिए जी मदद करे थी, या त उकारे पार कनि या त साण बि वञनि सीर में, या एतिरे क़दुरु वण त या ॿूटो तव्हांजे लाइ कुर्बानी ॾिए थो, या तव्हांखे पार कंदो या अव्हां सां गॾु हलियो वेंदो। असीं चऊं त अलाह असांखे सघ ॾिए त असीं पंहिंजी जान बि ग़रीब माण्हुनि तां निछावर करे छॾियूं। हीअ 4 ॾींहं जी ज़िंदगी अथव, हिते छा कंदासीं सोन खे, छा कंदासीं चांदीअ खे, अॼु हीअ बि कोन्हे, अॼु हीअ बि कोन्हे। असीं ख़ालिक जेको क्रिएटर आहे, असांजो जेको ख़ालिक आहे उन जी असीं जेॾी महिल ख़िदमत कंदा इंसान जी कंदासीं त असां सम्झो त टू सर्व ह्यूमैनिटी टू सर्व गॉड, इंसान जी ख़िदमत करणी जेको असां ख़ुदा जी ख़िदमत आहे। इहे अॼु असां तम जेके काफ़ी अहिड़ा असां माज़रत कजो मौलवी साहिबनि लाइ क़ाबिल इज़त जो असांजे लाइ, पर कुझु अहिड़ा माण्हू हर शोबे में हूंदा आहिनि जेके सिर्फ़ु चवंदा आहिनि बाबा सिर्फ़ु नमाज़, बाबा सिर्फ़ु रोज़ो, सिर्फ़ु हज, सिर्फ़ु ज़कात, पर रोज़ो नमाज़ ज़कात इहो पिणु चङो कमु आहे, ग़लति कोन्हे, इन खां सवाइ माण्हू जन्नत में कोन ईंदो। पर इहो ॿियो फ़हम जंहिंसां फसिजे पई रखियो, इहो शेख अब्दुल्ला कोहिस्तानी जेको करे पियो, यकीनन बेटा ही साहिबु इहो ई फ़हम चयो आहे। नंढी ॻाल्हि इहा ज़रूरु चवंदुसि, असांजा जेके न्यू जनरेशन आहे, ख़ासि करे असांजी जेका जनरेशन आहे उन में काफ़ी जेको आहे सो असां नोट कयो आहे त उहे शयूं रहियूं कोन्हनि असां में, छो जो असां ॾींहानी जेतिरी जदीद टेक्नोलॉजी जो असां यूज़ कयूं पिया ओतिरो असीं पोइ ते वञूं पिया। हिकिड़ो कड़ो सच अथव, असांजा वालिदेन केॾा सुलछणा, केॾा होशियारु ऐं केॾा ज़हीन हुआ, असां उन्हनि जे अधु बराबरि बि कोन आहियूं। सिर्फ़ु इन वजह जे करे जो असां मोबाइल फ़ोन पकिड़े असांखे UK UAE जेके फॉरेन कंट्रीज़ आहिनि उन्हनि जी असांखे मालूमात आहे, पर असांखे इहा ख़बर कोन्हे त हिन भित जे परियां को ग़रीब माण्हू आहे, को ग़रीब माउ आहे, उनजा बच्चा वीचारा जेके आहिनि अॼु बुख ते सुता। त मूंखे ॿुधायो इहा तरक़ी असां कई आहे। मोहन जो दड़ो अॼु खां 5000 साल पहिरियां जेको आहे सो ठहियो, हाणे उते अगरि बरसाति पए थी हिकदमि उतां पाणी जेको आहे सोच ड्रेनेज सिस्टम एॾो मज़बूत आहे। अॼु असां वटि जे बरसाति पए थी त गोॾे जहिड़े पाणी मां असीं हलूं था। त मतिलबु असां तरक़ी असल में तरक़ी इहा आहे जेका असां पंहिंजे वॾनि सां विहंदासीं, पंहिंजे वॾनि जी ख़िदमत कंदासीं, उन्हनि जे नक्शे क़दम ते हलंदासीं। बाक़ी टेक्नोलॉजी यूज़ मिसयूज़ करण बि इंतिहाई आउं सम्झां थो असां नौजवान जेको नस्ल आहे उन लाइ तमामु ग़लति आहे। ऐं वधीक मां टाइम कोन वठंदुसि, हिकु भेरो ॿीहर आउं जस ॾींदुसि शेख अब्दुल्ला कोहिस्तानी खे, ऐं नेक तमन्नाऊं नेक ख़्वाहिशूं जेके घोट उन लाइ रखां थो। लख महिरबानी।